सो हिन वक़्तु जेके मक़बरा मुंहिंजे पुठियां आहिनि इन्हनि जो तालुक़ु दरअसल कल्ह जे दौर सां आहे। पाटो जो शहर है इन पासे में ही ही जेका टिला शाह जी मज़ार है या तव्हां अची ही मक़बरा भी ॾिसी सघो था। सिंध जी हीअ तारीख़ भी पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघो था। ज़िले सांगड़ में आहे। ज़िले सांगड़ में ही तव्हांखे टिला शाह जो कब्रस्तान मिलंदो, टिला शाह जी मज़ार भी मिलंदी ऐं ही तारीख़ी मक़बरा। तक़रीबन 200 साल पुराना ही जेके मक़बरा आहिनि मरी कम्यूनिटी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जा आहिनि ऐं ख़ासि तौर ते उहे जेके जिन कलोनी जे दौर में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। दरअसल वक़्त सां गॾु आहिस्ता आहिस्ता मिसाल बि ज़रूरु वञनि था, पर हीअ असांजी तारीख़ आहिनि, असांजी सिंध जी हिस्ट्री आहिनि। ज़रूरु हिननि खे आहिस्ता आहिस्ता वरी ॿीहर ठाहियो वञे पियो। जीअं तव्हां बिल्कुलु मुंहिंजे पुठियां ॾिसो पिया त हिन वक़्तु हिकु मक़बरे ते कमु हले बि पियो। सिंध जे कल्चर एंड टूरिज़म डिपार्टमेंट जे तरफ़ां बि हिन ते कमु थियणु घुरिजे, सिंध जे आर्किटेक्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां बि कमु थियणु घुरिजे, त ज़रूरु हिन ते कमु थियणु घुरिजे जेको शुरू ज़रूरु कयो वियो आहे। मूंसां गॾु हिकु नओं साथी आहे। साईं जन जो कमु बि उहो ई आहे जेको असांजो आहे, सिंध जी ख़ूबसूरती खे प्रमोट करणु। साईं जो चैनल कहिड़ो आहे, साईं जो कमु कहिड़ो आहे, उहो तव्हांखे साईं जी ज़ुबानी था ॿुधायूं। साईं वेलकम मीरबर साहब, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। आगा ट्रेवलर मुंहिंजो चैनल आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ट्रेवलर मां सम्झी विया हूंदव त सिंध जा तारीख़ी माग, सिंध जो कल्चर जेको आहे उहो हाईलाइट करां थो। ऐं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त मोटरसाइकिल ते सोलो सॼे सिंध जो सफ़र कयो आहे। तक़रीबन मूंखे 11 साल थी चुका आहिनि, 2010 खां वठी 2021 ताईं सिंध जा तारीख़ी माग, हिस्टोरिकल शयूं घुमंदो आहियां, त उन्हनि खे प्रोमोट बि करियां थो सिंध जे कल्चर खे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं असांजे चैनल खे बि तव्हां आगा ट्रेवलर उनखे तव्हां सब्सक्राइब बि करियो, शेयर बि करियो, जीअं सिंध जे तारीख़ी माग मकान खे जेको आहे असां हाईलाइट करियूं। ऐं इहो असांजो असासो आहे। जीए सिंध, जीए पाकिस्तान। ऐं आगा ज़ोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। सो इजाज़त जेका आहे हिते वीडियो में आहे। बहरहाल सफ़र गॾु आहे, अञा टिला शाह जे हिन ख़ूबसूरत जॻह खे ज़रूरु गॾिजी एक्सप्लोर कबो। अॻिते वधूं था, हाणे वठी था हलूं तव्हांखे मेले वारे पासे। सो ॾिसूं त टिला शाह जो जेको अॼु मेलो आहे उन जा मंज़र कहिड़ा आहिनि। हिन वक़्तु आहियूं असीं टिला शाह जी मज़ार ते। हिननि जूं करामतूं तमामु मशहूरु आहिनि। असल ही चिश्ती रहमतुल्लाह अलैह
हींअर साईं गुलाम नबी शाह मस्त जो बि हिते रोज़ो आहे, साईं फ़क़ीर जान शाह मस्त, ॿ मस्त बि आहिनि हिते। गुलाम नबी शाह मस्त, साईं फ़क़ीर जान शाह मस्त। उन साईं गुलाम नबी शाह जी ही तुरबत आहे, साईं फ़क़ीर जान शाह जी हू तुरबत आहे। इहे ॿई जेके आहिनि मस्त आहिनि। हींअर जेको ज़िंदा वली असां वटि आहे साईं तुराब अली शाह उर्फ़ ॾाॾा साईं, जेको इन दरगाह जा गादी नशीन आहिनि। कुछ घड़ियों हींअर अॻे आया हुआ पाण ते, उन जूं दुनिया में क़ुरान करामतूं मशहूरु आहिनि। मुकाबला मीर हसन बबरे में